जिए पांजो फेसबुक ते फोटू साफ़ ऐं सुठो रखंदो आहे न, ईअं पंहिंजे अंदर के भी साफ़ सुठो रख। फेसबुक वारा फोटू दुनिया ॾिसंदी अथई, तुंहिंजो अंदर अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम ॾिसंदो अथई। घणा वरी जेके एक्शननि सां फोटू कढा न, अजीब क़िस्मनि जा एक्शन इहे ॾिसण में वॾा, इहे गुलाब नज़र ईंदा अथव, और साम्हूं ॾिसंदो न ॼण झिरकी बीठी आहे। हा, फोटुनि जो कमाल आहे, फोटुनि जो कमाल आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? माशरे खे सिधो कयो, ग़लति न कयो माशरे खे। जीअं फोटू में पाण खे साफ़ सुथरो रखो था, ईअं पंहिंजे अंदर बि साफ़ रखो। रब जे वास्ते, पंहिंजनि जे लाइ आहिनि, उन्हनि जे लाइ अंदर मां बुग़्ज़ कढो। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम खे कहिड़ो हिसाब ॾींदो? रख अंदर के साफ़ त करे रब्बुल जलाल वल इकराम माफ़। अंदर में ज़ंग ॿारो रंग अल्लाह न बश कींदई, अल्लाह न बश कींदई। जेके ये एटिंगनि सां फोटू कढाईंदा न, ईअं बाक़ाइदा स्टाइलनि सां फोटू, इहे वॾा हिकु हासदीन हूंदा अथव। हासदीन सम्झो था न? अजीब अजीब क़िस्म जी एटिंग कंदे, अजीब अजीब क़िस्म जा एक्शन आणंदे, इहे हासद हूंदा अथव। हासदीन जेके हूंदा आहिनि, अॻिलनि खे सोचींदा आहिनि त असां जलायूं था। ऐं उहो इंसान जॾहिं पंहिंजो फोटू कढाईंदो आहे, 112 मरतबा ॾिसंदो आहे पंहिंजे फोटू खे, सही लॻा थो? ऐं केरु केरु सड़ंदो हिन फोटू ते, ऐं केरु केरु जलंदो हिन फोटू ते। मुंहिंजा सोना, ॿियनि खे न जलाए, पंहिंजो पाण खे थो जलाए। इहो तूं अल्लाह खे मञो, रब खे मञो। इहे माशरे में किचरा जेके अंदर में रखी वेठा न, कढो कढो, किने पाणी में उछले अचो। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम खे पंहिंजी सफ़ाई ॾेखारियो त या रब जहिड़ो ॿारो बणाए थी, वरी अहिड़ा अंदर जा बि आहियूं। इहे अंदर जा नमूना जेके न, इहे अल्लाह इन्हनि इंसाननि खे पयो ॾुख ई ॾुख ॾींदो आहे, सुकून ई तबाह करे छॾींदो अथनि, बर्बादी जे मोड़ ते उन्हनि खे आणींदो आहे। अंदर में ज़ंग ॿारो रंग। हाणे अंदर जी सफ़ाई कीअं कंदे? अल्लाह जो ज़िक्र कर, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जेको बि साम्हूं अचे उनजे लाइ बि भलो सोच, बुरो कंहिंजो बि न सोच, कंहिंजो बदिले जो बि न सोच। हिन तोखे अज़ियत ॾिनी आहे त तूं हुनखे डबल ते ॾे? न, हेॾे 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 ॾिस, तूं हिकु सुठो गुलाब जो गुल आहे, ठीकु आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, जीअं ॾिस अॻिलनि खे माफ़ कंदे न, तीअं अंदर में तोखे राहत ऐं सुकून मिलंदो। जीअं अंदरनि जे लाइ फोकस कंदे न, तकलीफ़ वधंदी वेंदी, वधंदी वेंदी, वधंदी वेंदी। पंहिंजो पाण खे अज़ियत पाण थो ॾे। जेकॾहिं मुंहिंजे अल्फाज़नि में ॾिस न, मां ॻाल्हाईंदो आहियां सच, तोखे तकलीफ़ थी आहे, भला हाणे मां छा कंदोमांइ? हक़ ऐं सच वारा त वीचारा शहादत ॾेई विया। हक़ ऐं सच ॿुधाइण वारा त पंहिंजा बचा बि वीचारा, मुंहिंजा बचा बि शहीद थी विया। हक़ ऐं सच वारनि खे हमेशह इंसान कड़वी नज़र सां ॾिठो आहे, ग़लति नज़र सां ॾिठो आहे। मूंखे घणा चवंदा आहिनि चरियो, फोकस, साइको, फिलाणो टिकाणे, बाबा जंहिंजी जहिड़ी सोच हूंदी ओड़ो सम्झंदो न, मां उनखे छा कंदुमि? इहे हा मञा थो, 1400 साल खां वठी वेंदे अॼु ताईं अहिड़ी ॻाल्हियूं तरीक़े सां केरु न करे सघियो। मां अॼु जीअं तव्हां सां कयां थो, त मां पोइ तव्हांजे आॾो अलाए छो ख़राबु थो तव्हांखे नज़र अचां? मां त हक़ सच थो ॿुधायांव न। हक़ सच, जवान जी औलाद हक़ सच जेको ॿुधाए, उहो ई त बादशाह हूंदो आहे। जेको अंदर में रखे, इहो मुनाफ़िक़ चमचो हूंदो आहे। चमचो, भाॼी जो चमचो न, देग जो चमचो, देग जो।